नाज़रीन खे सखर में अपडेट कंदा हलूं त सिंधु दरिया में सखर, गुडू ऐं कोटड़ी बैराजनि वटि पाणी जी खोट बरक़रार आहे। पुछड़ी वारनि इलाइक़नि में पाणी जी फ़राहमी मुमकिन नथी थी सघे। आबादगरनि पाणी जी खोट सबबि ज़राअत खे कापारी धक रसण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। अपडेट कंदा हलूं सखर मां सिंधु दरिया में सखर, गुडू ऐं कोटड़ी बैराजनि वटि पाणी जी खोट बरक़रार आहे। गुडू बैराज वटि मथां वेकिरो 56,822 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 46,775 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि मथां वेकिरो 45,320 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 16,710 क्यूसिक रिकॉर्ड कयो पियो आहे। कोटड़ी बैराज वटि मथां वेकिरो 8,108 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 453 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद चन्ना खां। जी शाहिद। बिल्कुल सिंध के टिनी बैराजन से पानी की खोट हिन वक्त बरकरार है। सिंध जा जेके पुछड़ी वारा इलाका आहिनि उन्हनि में पानी की फराहमी है वह मुमकिन न थी सघी आहे। सखर बैराज वटि 38 सैकड़ो, गुडू बैराज वटि 39.45 सैकड़ो, कोटड़ी बैराज से 49 सैकड़ो पानी की खोट जेका आहे उहा हिन वक्त हलंदड़ आहे। हिन वक्त सखर बैराज के साॼे पासे खां निकिरंदड़ राइस कैनाल जेके सिर्फ़ पीअण जे लाइ 1800 क्यूसिक पानी छॾियो पियो वञे। इहो कैनाल सारियुनि जी पोखाईअ लाइ हूंदो आहे, पर अञा ताईं हिन में सारियुनि जी पोखाई लाइ पाणी खे जेको आहे उहो छोड़ न कयो वियो आहे। राइस कैनाल में 12.20 सैकड़ो खोट हिन वक्त मौजूद है। दादू कैनाल वटे 62.45 सैकड़ो खोट है। खेरपुर फीडर ईस्ट 41.98 सैकड़ो जो है उते पानी की खोट है। खेरपुर फीडर वेस्ट में 42.78 सैकड़ो खोट जेका है वह इन वक्त मौजूद है। रोडी कैनाल की जेकॾहिं ॻाल्हि कजे त 25.18 सैकड़ो, नारा कैनाल से 21.88 सैकड़ो की खोट जो है वह बरकरार है। जे सबब सखर बैराज के साॼे पासे के कैनालन में 41.56 सैकड़ो ऐं खाॿे पासे के निकिरंदड़ कैनालन में 26.49 सैकड़ो खोट जेका है वह पानी की हिन वक्त मौजूद है। जैसे त गुडू बैराज जे कैनाल में निकिरंदड़ BS फीडर 100 सैकड़ो, डिजर्टर पट फीडर में 90 ऐं 88 सैकड़ो, घोटकी फीडर में 63.8 सैकड़ो की खोट जेका है वह पानी की थी रही है। इन दस में सखर बैराज कंट्रोल रूम के इंचार्ज अज़ीज़ सुमरो सां राब्तो करण ते हुन ॿुधायो त जेकॾहिं ईंदड़ कुझु ॾींहंनि में बारिशूं न पयूं ऐं मथे पाणी जी सूरत-हाल बहितर न थी त सिंध में अञा पाणी जी जेका आहे उहा खोट में इज़ाफ़ो थियण जा इम्कान आहिनि। छो त हिन वक़्तु गुडू बैराज जा जेके वाह आहिनि उहे बंदि थिया आहिनि। राइस कैनाल में सिर्फ़ु 18 सैकड़ो पीअण जो जेको पाणी आहे उहो छॾियो पियो वञे। पुछड़ी वारनि इलाइक़नि में पाणी जी जेका फराहमी आहे उहा मुकमल तौर ते जेको आहे उहा फराहमी न थी सघी आहे। गुडू बैराज जे मुक़ाम वटि पाणी जो हिन वक़्तु जेको मथां वेकिरो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 56,822, हेठां वेकिरो 46,775 क्यूसिक रिकॉर्ड कियो वियो आहे। सखर बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 45,320, हेठां वेकिरो 16,710 क्यूसिक पाणी रिकॉर्ड कियो वियो आहे। जॾहिं त कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 8,108 ऐं हेठां वेकिरो 453 क्यूसिक पानी रिकॉर्ड किया हुआ है। जै सबब मई के महीने में जेका है वह पानी की जेका फराहमी है उनकी जेका खोट जेका है वह बरकरार है। जी मेहरबानी अवां जी आगाह करण लाइ।